आज ईद जो खूबसूरत मौको आहे ऐं मुझे तरफा उन सभिन के लख लख वाधायूं ऐं मूंसां गॾु मुंहिंजी को होस्ट आहे नादिया हुसैन चन्ना ऐं मुंहिंजी तरफा सभिनी के दिली ईद मुबारक। ज़ाकिर कीअं ठीक है तबियत ईद लख लख मुबारक। अल्हम्दुलिल्लाह तार कयो तम एड़ो कराची खुश थी वियो वा गुमो माथो चवा मूंसां सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम। तो एनी असां गॾु मौजूद आहे ईद जी तमाम घणी मुबारक हुजनि ता सभिनीन खे। मासी खैरा का पो मासी मोरा ईद जूं तव्हांखे बि लख लख मुबारक हुजनि। यार का प्यारो लगी थो अॼु त तूं जाने थो मौला जाने थो मौला। अॼु वार छो ईअं चिमकीला करे आई आहियां भला? मां तोखे चयो त सयूं खा तूं मथे ते छो पाए आई आहियां? थोड़ी घणी ॻाल्हि तां न रुस जानी है रुस जानी तुझी नौकरी भी सजी जिंदगानी तुझी नौकरी भी हा हा नौकरी भी।